वफ़ाक़ी काबीना जो अॼु इजलास शाम थींदो जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदारत हेठि ईंदड़ इजलास में तोशाखाना मामले बाबति जोड़ियल कमेटी जी रिपोर्ट ऐं बिजली ब्रेकडाउन बाबति पावर डिवीज़न जी रिपोर्ट पेश कई वेंदी। वफ़ाक़ी काबीना ACC जी 10 फरवरी वारे इजलास में थियल फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि ॾींदी। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में IMF सां थियल ॻाल्हियुनि वारे मामले ते बि गौर कयो वेंदो। काबीना कोरोना खां बचाव वारी वैक्सीन जी क़ीमत मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते अॼु कराची पहुचंदो। नेवी जे मशक़नि जो जाइज़ो वठंदो ऐं तक़रीब खे ख़िताब कंदो। KP में पहिरें मरहले तहत क़ौमी असेंबली जे 8 सीट्स ते नंढी चूंड 26 मार्च ते थींदी। अपीलेट ट्रिब्यूनल क़ाइम। जस्टिस एजाज़ अनवर, जस्टिस नईम, जस्टिस वकार ऐं जस्टिस फ़हीम क़ौमी असेंबली जी ख़ाली सीटुनि ते अपीलुनि जी ॿुधणी कंदा, जॾहिं त उम्मीदवार नामज़दगी जी कागज़नि जी मंज़ूरी या रद्द करण जे ख़िलाफ़ अपीलूं दाख़िल करे सघंदा। सिंध हाई कोर्ट आमिर लियाकत जूं एतराज़ जोगियूं वीडियो वायरल करण वारे केस में दानिया शाह जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। 2 लखनि जा मसइला जमो करण जो हुकुम। दानिया शाह खे FIA डॉक्टर आमिर लियाकत जूं एतराज़ जोगियूं वीडियोज़ वायरल करण वारे केस में गिरफ़्तार कयो हो। बाकराणी में घिटीअ जे मामले तां 2 फायरनि में झेड़ो डंडा लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। हसन ज़हरानी ऐं संदसि भाउ हुसैन ज़हरानी विच में घिटीअ जे मामले तां झेड़े दौरान डंडा लॻण सबबि मोहम्मद हसन ज़हरानी मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं लाड़काणे में घरू अणबड़त तां जवाबदार ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। जवाबदार दरबान लहर खे घरू तकरार तां ज़ाल कुंज खे गोलियूं हणी क़त्ल कयो। फायरिंग में जवाबदार जो भाउ इरफान ज़ख़्मी थी पियो। वाक़िए बाद जवाबदार फरार थी वियो। औरत जे लाश ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।